कोरोना जी वबा खां पोइ अची रही आहे दोस्तों हिकिड़ी नई वबा जेका आहे मंकी पॉक्स, जंहिंखे असां एमपॉक्स बि चवंदा आहियूं। वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइज़ेशन इन बीमारी खे ग्लोबल हेल्थ इमरजेंसी करार ॾेई छॾियो आहे। आख़िरकार इहा बीमारी छा आहे या कीअं फैलिजे थी ऐं असां पंहिंजो पाण खे ऐं पंहिंजे प्यारनि खे इन बीमारी खां कीअं बचाए सघूं था, अचो त हिन बारे में ॻाल्हायूं। एमपॉक्स बीमारी हिकिड़ो वायरस कराईंदो आहे जंहिंजो नालो मंकी पॉक्स वायरस आहे। अञा 2 वेरिएंट्स आहिनि दोस्तों, क्लॉड 1 ऐं क्लॉड 2। एमपॉक्स बीमारी सभिनि खां पहिरियां 1958 में डेनमार्क के मुल्क जेको यूरोपीय मुल्क आहे उते मिली भोलड़नि में। इंसाननि में असांखे हिन जो पहिरियों केस 1970 में मिलियो DR कॉन्गो मुल्क में, जेको अफ्रीका सेंट्रल अफ्रीका में आहे। इहा बीमारी DR कॉन्गो में महदूद हुई। पोएं साल 2023 खां हिन महिल ताईं जेका DR कॉन्गो में केसिस आहिनि या 27,000 केसिस थी चुका आहिनि, जंहिंमां 1100 मौतूं वग़ैरह थियूं आहिनि। हाणे इहा बीमारी काफ़ी फैलिजी वई आहे। DR कॉन्गो खां वठी करे यूरोप ताईं बि वई आहे, अमेरिका, ब्राज़ील, स्पेन। हिन महिल पाकिस्तान में 11 केसिस मंकी पॉक्स जा मिलिया आहिनि। 10 जेके केसिस आहिनि उहो पोएं वेरिएंट से आया। जेको 11हों केस आहे हाणे KPK में मिलियो आहे, उहो हिन नए वेरिएंट जो आहे। जेको नओं वेरिएंट आहे उहो काफ़ी तकिड़ो फैलिजे थो पियो। अचो त ॻाल्हायूं हिन बीमारी जी अलामतनि ते। इहा बीमारी कहिड़ा कहिड़ा सिम्पटम्स कराईंदी आहे। सभिनि खां पहिरियां तव्हांखे बुखार थींदो, मथे में सूरु थींदो, नीड़ी में सूरु थींदो, मसिल लेक ऐं थकावट। इन खां बाद में तव्हांजे चेहरे ते दाणा निकिरंदा। उहे दाणा चेहरे खां बाद ओवरऑल सॼे जिस्म ते थींदा। पहिरियां दाणा इहे सॉलिड हूंदा, उन खां बाद पाणीअ ठारा फलूकड़ा वग़ैरह थींदा आहिनि। इहा बीमारी काफ़ी फैटल थी सघे थी उन्हनि पेशेंट्स में जेके अमीनो कम्प्रोमाइज़्ड आहिनि, जिनजो क़ुवत मुदाफ़ियत कमज़ोर आहे, HIV ऐं एड्स जहिड़ा पेशेंट, या उहे जिनजी उमिरि 7 साल खां मथे आहे, या सफ़ा जेके नंढा ॿार आहिनि उन्हनि में काफ़ी इहा फैटल वग़ैरह थी सघे थी। इहा बीमारी आख़िरकार कीअं थी फैलिजे? इहा बीमारी फैलिजे थी क्लोज कॉन्टेक्ट जे थ्रू। अगरि को पेशेंट इन्फेक्टेड आहे त हुन सां करीबी कचेरी वग़ैरह कयो था, ॻाल्हायो था, या हुनजे दाणनि ते टच वग़ैरह कयो था, त हीअ बीमारी तव्हां में मुंतक़िल थी सघे थी। हुन खां अलावा जिनसी तालुकात के सां हुजनि कि इन्फेक्टेड पेशेंट सां, तंहिं करे बि थी सघे थी। इहा बीमारी एयर हवा जे थ्रू नथी ट्रांसफ़र थिए। जीअं कोरोना में ईअं हूंदो त तव्हां हवा जे थ्रू अगरि को खंघे वग़ैरह थो त अॻिले खे बि इन्फेक्ट कराए सघे पोइ। हिन महिल ताईं असां इहो ॾिठो आहे त इहा बीमारी एयर जे थ्रू नथी ट्रांसफ़र थिए। हिन बीमारी खे असां रोके सघूं था, इहो असांजे ई हथ में आहे। जेके दोस्त वग़ैरह ॿाहिरि मुल्कनि मां अचनि था, मेक श्योर कंदो पंहिंजी स्क्रीनिंग वग़ैरह कराइनि, ऐं गवर्नमेंट खे बि खपे त स्क्रीनिंग सेंटर ऐं आइसोलेशन सेंटर वग़ैरह ठाहे, त जीअं उहो पाण बि बची सघनि ऐं ॿिए कंहिंखे बि इन्फेक्ट वग़ैरह न करे सघनि। प्लस में तव्हांखे पंहिंजी सफ़ाईअ जो ख़्यालु करिणो आहे। अगरि को इन्फेक्टेड आहे, हुन खां दूरी वग़ैरह रखणी आहे, क्लोज कॉन्टेक्ट में न अचिणो आहे, सेक्शुअल कॉन्टेक्ट्स तव्हांखे बंदि करणा आहिनि। अगरि इहा वीडियो तव्हांखे पसंदि आई हुजे त इहा वीडियो खे लाइक कयो ऐं शेयर कयो, ताकी इहा आगाही सभिनी तक वञी सघे। थैंक यू।